वेझो झिरकवारे इलाइक़े में सिंधु दरिया में बुॾी फौत थियल 7 ॿारनि जे ॻोठ मरी में जनाज़ नमाज़ अदा कई वई। एक ही वक्त 7 ॿारनि जा मड़ खजण ते इलाइक़े में सो शादी के काज ते आयल वारड़ा सिंधु दरिया में वेझण दौरान एक ॿिए खे बचाईंदे बुॾी विया। फौती ॿारनि में 4 वरियनि जो बशीर, 5 वरियनि जो रफ़ीक, 6 वरियनि जो आज़म, 7 वरियनि जो रहीम, 9 वरियनि जो आमिर, 7 वरियनि जी पूंज ऐं 4 वरियनि जी बेनज़ीर शामिल। वेझो दरिया में बुॾी फौत थियल 7 ॿारनि जा मड़ खणण लाइ इंतज़ामिया पारां एम्बुलेंस न ॾिनी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह वारसनि खे एम्बुलेंस न ॾियण जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती।